काइनात शुरू कीअं थई। साइंसदान चवनि था त हिकु नुक़्ते मां, हिकु सिंगुलरिटी मां, जिते न वक़्तु हो, न जाइ, न रोशनी, न ऊंदाही, बसि हिकु लामहदूद तन्हाई हुई, जेका एतिरो त वज़नी थी पई जो फाटी पई। छा असांखे ख़बर आहे त इंसान बि ईअं ई आहे। हर इंसान हिकु सिंगुलरिटी आहे। हर इंसान अंदरां एतिरो अकेलो आहे, एतिरो वज़नी आहे, एतिरो तनाव आहे त फाटी पवणु घुरिजेसि, पर फाटे नथो, बसि वज़नी थींदो रहे थो, रोज़ थोरो वधीक वज़नी, रोज़ पंहिंजे अंदर खे ॾिसंदो रहे थो। काइनात जॾहिं फाटी त अरबे तारा ठहिया, कहकशाऊं ठहियूं, रोशनी थी, हरारत थी, हरकत थी। पर इंसान जॾहिं अंदरां फाटे थो त बसि रोए थो, राति जे पहरनि में अकेले कमरे में मुंहुं लिकाए रोए थो। सुबुह थींदे चवे थो सभु ठीकु आहे। वाह, केॾो न ख़ूबसूरत कूड़ आहे, कहिड़ो नफ़ीस कूड़, केॾो न रेशमी कूड़ आहे। असां सभु रेशमी कूड़नि में वेढ़ियल आहियूं, हिक ॿिए खे ॾिसी मुस्कुराईंदा रहूं था, ॼण ज़िंदगी हिकु वॾो ड्रामो आहे जंहिंमें सभिनी खे अदाकारी करणु लाज़मी आहे। फ़लसफ़े चयो त इंसान समाजी जानवर आहे, अरस्तू चयो, सुकरात चयो, ॿियनि सभिनी चयो, पर इन्हनि मां कंहिं बि इहो न ॿुधायो त पोइ ही अकेलाइप किथां थी अचे। लखे माण्हुनि जे शहर में रहंदे बि माण्हू अकेलो छो थो मरे। भरियल घर में बि दिलि ख़ाली छो रहे थी। महफ़िल में वेठे बि को कंहिंखे नज़र छो नथो अचे। अकेलाइप का जाइ न आहे, अकेलाइप हिकु कैफ़ियत आहे, अहिड़ी कैफ़ियत जेका तव्हांजे अंदरि रहे थी, जॾहिं त ॿाहिरि सॼो जहान माण्हुनि सां भरियल आहे। अकेलाइप जेका अव्हां जे सीने ते चढ़ी वेही रहे थी, जॾहिं त को आहे जंहिंजो हथ अव्हां जे कुल्हे ते रखियल आहे। अकेलाइप जेका अव्हां जे रॻनि में ढोड़ंदी रहे थी, जॾहिं त को आहे जेको अव्हां जे हथनि खे छुही महसूसु करणु थो चाहे। अव्हां खे ख़बर आहे काइनात में हर तारो अकेलो आहे। अरबहा तारनि जे विच में हर तारो पंहिंजी तन्हाईअ में अकेलाइप में ॿरे पियो। असांजो सिज बि अकेलो आहे। इहो वेझे खां वेझो तारो बि 4 नूरी साल परे आहे। 4 नूरी साल, यानी जेकॾहिं असां रोशनीअ जे रफ़्तार सां बि हलूं त असांखे 4 साल लॻी वञनि। इन फ़ासिले में बसि ख़ला आहे, बसि ख़ामोशी आहे, बसि ऊंदाही आहे। इंसान बि ईअं ई आहे। फिज़िकली त माण्हूअ जे वेझो आहे, पर रूह खां रूह एतिरी परे आहे जीअं हिकु तारो ॿिए तारे खां। विच में बसि लफ़्ज़नि जो ख़ला आहे, मुस्कुराहटनि जी ऊंदाही आहे, सभु ठीकु आहे जी ख़ामोशी आहे। हिकु ॿार ॼमे थो, ॼमंदे रोए थो। साइंसदान चवनि था इहो रॻनि में ऑक्सीजन जे वञण जो रद्द अमल आहे, पर मूंखे लॻे थो त इहो ॿार ॼमंदे ई सम्झी वञे थो त हू काइनातुनि जे वुसअतुनि मां अकेलाइप जे वॾे मांडाण मां जिते पुॻो आहे, इहा सभ खां भवाइती ऐं भयानक जॻह ते पुॻो आहे, जिते हिन जा दुश्मन हिन जी नस्ल जा आहिनि, हिन जे क़बीले जा आहिनि। प्रैक्टिकली हू वॾो थिए थो, दोस्त ठाहे थो, दोस्त वञनि था हलिया, मुहबत करे थो, मुहबत टुटी थी वञे, घर हुनखे विसारे थो, उहो घर खे विसारियो थो छॾे, हू शहरनि में वञे थो, शहर हुनखे ॻियो ॻिड़कायो वञनि था। ऐं हिकु ॾींहुं कंहिं सड़ी फ्लेट जी छित ते बीही राति जो आसमान न ॾिसे थो ऐं सोचे थो छा वाक़ई आऊं हिते आयो हुअसि कंहिं कम लाइ, या बसि ईअं ई आयो आहियां ऐं हाणे वञिणो आहे। फिलासफर हाइडेगर चयो त इंसान दुनिया में उछलियल आहे,
असां मां कंहिंखां बि कंहिं कोन पुछो त उहो असांखे हिते छो थो मोकिलियो वञे। असां आयासीं, असांखे ॿुधायो वियो त ही माउ आहे, ही पीउ आहे, ही घर आहे, ही मुल्क आहे, ही मज़हब आहे, ही रस्म आहे, ही फर्ज़ आहे। असां क़बूल कयो, छो जो ॿियो को रस्तो ई कोन हो। पर असांजो अंदर में हमेशह हिकु सवाल रहियो, आउं केरु आहियां, वाकई आउं केरु आहियां। ॿाहिरां हिन जो को बि जवाबु न आयो। हिन कन ॾिनो पर को बि आवाज़ न हो, छो त जवाबु ॿाहिरि हो ई कोन। जवाबु अंदर हो, ॿाहिरि शोरो गुल में इंसान अंदर जो आवाज़ न ॿुधी सघियो। पोइ सवाल ई रहियो ऐं वज़नी थींदो रहियो, पर कंहिं बिग बैंग जीअं फाटी न सघियो। ख़बर अथव त काइनात में कहिड़ो न अजीब क़ानून आहे, इंट्रोपी जो क़ानून। यानी हर शइ वक़्त सां गॾु वधीक विखरबी आहे, वधीक इंतशार में वेंदी आहे। कॾहिं बि का शइ पंहिंजे पाण में वापसि गॾिजी नथी। को टुटल किनारो, टुटल कप कॾहिं जुड़ंदो न आहे। विछड़ियल माण्हू बि त कॾहिं वापसि नथा मिलनि। इंसान ईअं ई आहे, ज़िंदगी गुज़रंदी वञे थी ऐं असां विखरजंदा वञूं था। नंढपण जी मासूमियत केॾांहुं वई, जवानी जा ख़्वाब कहिड़े पासे वञनि था, बचपन जा दोस्त, असांजूं मोहबतूं कहिड़ी ॾांहुं गिहो वञे। इहो इंट्रोपी जो क़ानून आहे। काइनात बि वापसि सिंगुलरिटी खे नथी मिले ऐं असां बि उन अॻे पंहिंजे पाण खे वापसि नथा मिलूं। वाह, अॼु इंसान हुजणु हिकु अलवियो आहे, हिकु ख़ूबसूरत, दर्दनाक, न ख़तमु थींदड़ अलवियो। असां एतिरो सोचूं था सूर थिए थो, एतिरो महसूसु करियूं था त दिलि भरिजो वञे, पोइ बि असां सोचींदा रहूं था, महसूसु कंदा रहूं था, प्यार कंदा रहूं था। छो? बसि इहो ई त कमु आहे असांजो, महसूसु करणु, दर्द सहणु, मोहबत करणु, विछड़जणु, वरी मोहबत करणु, वरी विछड़ी वञणु, आख़िर में हिकु ॾींहुं अहिड़ी ख़ामोशी में हलियो वञणु जिते न को सुवाल आहे, न को जवाबु, न का जवाबदेही। राति जो कॾहिं आसमान ॾिसिजो, अरबे तारा आहिनि, हर तारो लखे सालनि खां ॿरे पियो। इहे तारा त एतिरा परे आहिनि, उन्हनि जी रोशनी असां ताईं पहुचण में लखे साल लॻाए थी। यानी जेके तारा असां ॾिसूं पिया, उहे शायदि कॾहिं जा वञी चुका, विसामे चुका आहिनि। असां ॾिसी रहिया आहियूं हिकु मुअल रोशनी खे, हिकु गुज़िरियल वक़्त खे, हिकु ख़तमु थियल लम्हे खे। ऐं सोचां थो, छा असांजी ज़िंदगियूं बि ईअं ई आहिनि? छा असांजूं ख़ुशियूं बि अहिड़ियूं आहिनि जेके कॾहिं जूं वञी चुकियूं, कॾो क्यों मरी चुकियूं, पर असां अञा उन्हनि जी रोशनीअ खे पंहिंजो सम्झी वेठा आहियूं। हा, तसवुरु करियो त थधि आहे, राति जो सीउ आहे, कमरे में हिकु ॾीओ आहे, उहो ॿरे पियो, ॿाहिरि किथे कुतो भौंके पियो या शायदि रोए पियो, परे किथे राति जे सन्नाटे में गाॾी जो आवाज़ आहे, हू वञी रही आहे। हमेशह वांगुरु हर शइ वञी रही आहे ऐं आउं बीठल आहियां, सोचींदो आहियां त छा वाकई हीअ अकेलाई तड़प ॿाहिरां ईंदी आहे या ही काइनाती आहे? वाकई इंसान इन करे अकेलो आहे त दोस्त न आहिनि, माण्हू न आहिनि, मोहबत कोन्हे, या हीअ अकेलाई काइनाती आहे, काइनात जी इन पहिरें सिंगुलरिटी मां आई आहे, जॾहिं सभु कुझु हिकु नुक़्ते में बंदि हो, तंग हो, जकड़ियल हो, ऐं पोइ धमाको, बसि सभु परे थींदा विया, वधीक परे ऐं अञा परे थींदा पिया वञनि। छा असांजी अकेलाई जूं पाड़ूं काइनात जे उन पहिरियों लम्हे में आहिनि? छा तन्हाई, अकेलाई काइनात जो सभ खां पुराणो सच आहे? काइनात जो तख़लीक़ कंदड़ बि केॾो न अकेलो आहे। अॼु इंसान हुजण लाइ हौसलो खपे थो। कॾहिं कॾहिं बसि कंहिं हिकु माण्हूअ खे घुरिजे थो, को अची वेहे पुछे, तूं कीअं आहीं? जवाबु, पर अहिड़ो माण्हू किथे आहे? सभु डोड़नि पिया, सभु मसरूफ़ आहिनि,
सभु पंहिंजी पंहिंजी तन्हाई खणी हलनि पिया, एंट्रोपी जे कानून में जकड़ियल आहिनि। काइनात में 100 अरब कहकशाऊं आहिनि ऐं हर कहकशां में 100 अरब तारा आहिनि। ऐं असां उन हिकिड़े नंढड़े सयारे ते, हिन नंढड़े नीरी दुनिया ते, हिन लम्हे में साह खणूं पिया। छा ही इतफ़ाक़ आहे? छा ही कंहिंजी मर्ज़ी आहे? छा ही कंहिं मक़सद लाइ आहे? आउं त बसि एतिरो ॼाणा थो त शायदि मां कुझु बि नथो ॼाणा। बसि एतिरो सम्झी सघियो आहियां त इंसान जो हुजण ई इंसान लाइ वॾो सवालु आहे।